अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। भला जेको मोअल हो उन्हीअ खे असां जीअरो कयो, यानी मोअल या मुर्दे कल्ब खे ईमान जी आब हयात सां जीआरियो ऐं जंहिं खे असां रोशनी अता कई, जंहिं सां हू माण्हुनि में हले थो, यानी ज़िंदगी बसर करे थो, त पोइ छा उहो शख्स उन्हीअ जे बराबर थी सघे थो जेको गुमराहीअ जी ऊंधाइनि में घेरियल हुजे ऐं उन मां निकिरण वारो न हुजे। अहिड़ीअ तरह काफ़िर जेको कम करे रहिया आहिनि से उन्हनि लाइ सिंगार या खुशनुमा कया विया आहिनि ऐं अहिड़ीअ तरह असां हर ॻोठ में वॾनि वॾनि ॾोहारियुनि खे उतां जो सरदार या वॾेरो कयो आहे त उहे उते पंहिंजे मकर यानी फसाद ऐं फरेब जो ॼार विछाइनि ऐं हू हर मकर या फसाद नथा कनि मगर पंहिंजे पाण सां पर खेनि उन जो शऊर समझ ऐं एहसास न आहे। ऐं जॾहिं वॾनि का आयत यानी मौजज़ो या निशानी अचे थी तॾहिं चवनि था त असीं तेसी ताईं हरगिज़ ईमान न आणींदासीं जेसी ताईं असांखे उहो मनसब न मिले जेको अल्लाह जे रसूलनि खे अता कयो वियो आहे। अल्लाह बेहतर ॼाणे थो त हू पंहिंजी पैगंबरी या रिसालत कंहिंखे अता फरमाए। जेके रिसालत न मञण जा मुजरिम आहिनि तिन खे अन क़रीब अल्लाह वटां ज़रूर ज़िल्लत नसीब थींदी ऐं जेके मकर ऐं फरेब हू कनि था उन्हीअ करे सख़्त अज़ाब ॾिनो वेंदनि। पोइ जंहिं लाइ अल्लाह घुरे थो उन खे हिदायत बख़्शे थो ऐं उन जे सीने खे इस्लाम लाइ कुशादो करे थो ऐं जंहिंखे गुमराह करण घुरे थो त उन जे सीने खे अहिड़ो तंग ऐं घुटल कंदो आहे जो ॼण हू आसमान ते चढ़ी रहियो हुजे। अहिड़ीअ तरह जेके हक़ खे न मञींदा आहिनि तिन खे अल्लाह पलीती यानी गलाज़त ऐं लानत तिफे छॾींदो आहे ऐं हीअ तुंहिंजो रब जो रस्तो त बिल्कुलु सिधो आहे। ऐं ॾिस त नसीहत हासिल करण वारनि लाइ वाकई असां कहिड़ियूं न साफ़ साफ़ निशानियूं बयान कयूं आहिनि। उन्हनि लाइ संदन रब वटि सलामतीअ जो घर यानी जन्नत आहे ऐं उहो ई संदसि मददगार आहे उन्हनि अमलनि जे करे जेके हू कंदा रहिया। ऐं जंहिं ॾींहुं अल्लाह जिन्ननि ऐं इंसाननि खे सभिनी खे गॾु कंदो ऐं फरमाईंदो ए जिन्ननि जी जमायत बेशक तव्हां इंसाननि मां घणाई पाण सां मिलाया या पंहिंजे ताबे कया हुआ ऐं इंसाननि मां जेके उन्हनि जा साथी हूंदा से चवंदा त ए असांजा रब असां हिक ॿिए खे खूब इस्तेमाल कयो ऐं फ़ाइदो वरितो ऐं आख़िर उन वक़्त ते पहुतासीं जेको तो असां लाइ मुक़रर कयो हो यानी असांजो मौत अची वियो। अल्लाह ताला फरमाईंदो त अव्हां जी जाइ दोज़ख आहे अवी मंजस हमेशा रहंदो मगर जेके अल्लाह चाहे यानी जॾहिं अल्लाह चाहींदो त किन खे दोज़ख मां कढंदो ऐं बेशक तुंहिंजो रब वॾो दानाव ऐं सभु कुझु ॼाणींदड़ आहे। अहिड़ीअ तरह आख़िरत में असां ज़ालिमनि गुनाहगारनि खे हिक ॿिए सां मिलाईंदासूं बिसबब उन जे जेके हू दुनिया में कमाईंदा रहिया।